सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी बाब पहिरियों सबक 3। ॿारो अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हांखे भलीकार। अॼु असांजो टॉपिक आहे ऑपरेशन्स ऑन सेट, यानी सेटनि ते अमल। ठीकु आहे, पहिरियों जेको अमल अॼु पढ़ंदासीं पाण उहो आहे यूनियन जो अमल, ऐं ॿियों जेको अमल आहे उहो आहे इंटरसेक्शन जो अमल। यूनियन खे सिंधी में चवंदासीं ॿिनि सेटनि जो मेलाप, जंहिंजी निशानी आहे यू। ठीकु आहे, यू सिधो कप या चऊं, हिनखे यादि करण लाइ चओ सिधो कप, कोप हुजे सिधो पियो हुजे, उनखे तव्हां सम्झी सघो था इहा यूनियन जी निशानी आहे, या सिधो यू। इंटरसेक्शन जो मतिलबु आहे ॿिनि सेटनि जी काट, जंहिंजी निशानी आहे उबतो यू या उल्टो कप। कोप खे ऊंधो कयो त इंटरसेक्शन जी निशानी थी वेंदी। ठीकु आहे, हे सिर्फ़ु यादि करण लाइ तव्हांखे, न त सिधो यू उल्टो यू तव्हां यादि करे सघो था। सो यूनियन छा आहे? ॿिनि सेटनि जी यूनियन अगरि कयूं त किन बि ॿिनि सेटनि ए ऐं बी जो मिलाप हिकु अहिड़ो सेट आहे जेको सेट ए या सेट बी या ॿिन्ही सेटनि जे रुकननि ते मुश्तमिल हुजे। मिलाप जी अलामत यू आहे, जेका पाण पढ़ी आहे। हाणे ही डेफिनेशन हिन जी तव्हां खां कोन पुछी वेंदी, सिंपली तव्हांखे के बि सेट ॾिना वेंदा, उन्हनि जो मिलाप ॻोल्हणो पवंदो। सो पाण सेट खणूं था। अगरि मां ए थो खणां, ए बी, ऐं मां बी थो खणां, बी सी डी। ठीकु आहे ॿारो। हाणे ए ऐं बी असांखे मिलियल आहिनि, असांखे चवंदो त बाबा ए मेलाप बी ॻोल्हियो त उनजो जवाबु छा थींदो, यानी ए यूनियन बी जो जवाबु छा थींदो। त असां जवाबु कढंदासीं ए यूनियन बी, ब्रैकेट ब्रैकेट छो त असां पहिरियां ॾिसो छा आहे ए, त ए जो सेट छा आहे ए ऐं बी, पोइ मेलाप जी निशानी, वरी बी जो सेट, बी जो आहे बी सी ऐं डी, त इन जो जवाबु छा थींदो। हाणे यूनियन जो मक़सदु आहे ॿिनि सेटनि जो मिलाप, यानी सिंपली त जेके बि सेट आहिनि, अञा जे करे मां थोरो सोलो करे लिखां, ॿिन्ही सेटनि जा सभु मेंबर लाहियो, यानी हिन में छा थींदो आहे ॿिन्ही सेटनि जा सभु मेंबर लाहियो। सभु मेंबर लाहिण जो मक़सदु इहो आहे ए बी, ए लथो, हे बि लथो, पर हिते बी वरी आहे। जेकॾहिं मां बी वरी रखंदुमि त इहो सेट ई न रहंदो, छो त सेट पाण फर्स्ट लेक्चर में पढ़ियो आहे त रिपीट न थींदो आहे। बी बी भले 10 दफ़ा हुजे, लिखंदासीं हिकिड़ो दफ़ो सी डी, हिन खे असां चवंदासीं ए यूनियन बी जो जवाबु। ठीकु आहे ॿारो, तव्हांखे सम्झ में आयो हूंदो त ए ऐं बी को बि सेट हुजे, भले कहिड़ा बि सेट हुजनि, असांखे छा करिणो आहे, असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन ॿिन्ही सेटनि जा सभु जो सभु मेंबर लाहे रखणा आहिनि, पर तरतीब सां। तरतीब जो मक़सदु इहो हूंदो आहे त सेट जी डेफिनेशन यादि रखो। सेट जी डेफिनेशन में पढ़ियोसीं त डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स हुजनि, मुख़्तलिफ़ हुजनि। हाणे हिते बी 2 दफ़ा हुई, 1 2, अगरि मां हिते 2 दफ़ा बी जवाब में रखां त उहो सेट ते जवाब ई ग़लति आहे। इन करे 2 दफ़ा न खणी 20 दफ़ा हुजे, तव्हांखे हिकिड़ो दफ़ो यूज़ करिणो आहे। इन खे चइबो आहे यूनियन। ठीकु आहे, हींअर हाणे पढ़ूं था असां इंटरसेक्शन। ठीकु आहे, इन्हनि साॻियुनि सेटनि जी अगरि इंटरसेक्शन कयां त छा थींदी। सेट मां इहे थो खणां, ए इहो ई हुजे ऐं बी बि इहो ई हुजे। हाणे मूंखे छा करिणो आहे, हिन जी इंटरसेक्शन लभणी आहे। ऐं इंटरसेक्शन छा हूंदी आहे ॿारो? इंटरसेक्शन हूंदी आहे ॿिनि सेटनि जी काट, या सिंपली हिक जहिड़ा लाहियो। हिन जो मक़सदु हूंदो आहे हिक जहिड़ा लाहियो, बसि। यूनियन सभु लाहियो, पर रिपीट न कयो, दोहरायो न, मुख़्तलिफ़ हुजनि,
पर लाहियो सभु, भले हिकु जहिड़ा हुजनि न हुजनि, सभु लाहियो। ऐं हिन में इंटरसेक्शन में वरी छा हूंदो आहे, हिकु जहिड़ा लाहियो। ठीकु आहे, ॿिनि सेटनि जी काट जो मक़सदु इहो आहे त हिकु जहिड़ा कटे सटे उहे हेठि रखो, बाक़ी जेके हिकु जहिड़ा न हुजनि उहे न लाहियो। ठीकु आहे, अचो त हिन जो सोल्यूशन कयूं, यानी आंसर कढूं। ए इंटरसेक्शन बी, पहिरियां नालो आहे ए जो, त पहिरियां सेट ए जो लिखंदासीं, ए बी, पोइ निशानी इंटरसेक्शन जी, पोइ बी, पोइ आहे बी सी ऐं डी। त हिन जो फाइनली जेको जवाबु ईंदो उहो छा ईंदो? तव्हांखे मां छा चयो त ॿिनि सेटनि जी काट जो मक़सदु आहे हिकु जहिड़ा लाहियो। त हाणे अचो त हिकु जहिड़ा ॻोल्हियूं। हिते ए आहे, हिते कोन्हे, न लिखंदासीं। हिते बी आहे, हिते आहे, त बी हिन में लिखंदासीं। सी हेॾे आहे त हेॾे कोन्हे, डी हेॾे आहे त हेॾे कोन्हे, यानी हिकिड़ो अहिड़ो सेट आहे, हिकिड़ो अहिड़ो मेंबर आहे जेको बी आहे, जेको ॿिन्ही में आहे। इन करे हिन जो जवाबु इहो ई थींदो। हाणे मिसाल हिकिड़ो, इन्हनि सेटनि में हिनखे मां हिते बी खे कटे छॾियां, रुगो सी डी हुजे, त पोइ मूंखे हिते बि बी कटणो पवंदो, त पोइ हिन जो जवाबु कुझु ॿियो थींदो। छा थींदो जवाबु हिन जो? ए इंटरसेक्शन बी, तव्हां चवंदव ए बी हेॾे आहे त ए बी हेॾे कोन्हे, सी डी हेॾे आहे त सी डी हेॾे कोन्हे। कोई बि अहिड़ो नंबर न आहे जेको हिकु जहिड़ो हुजे, त इन जो जवाबु थींदो आहे ख़ाली सेट। ठीकु आहे, छा? ख़ाली सेट। ख़ाली सेट खे असां हीअं बि लिखी सघूं था, यानी ख़ाली सेट हीअं बि लिखिबो आहे, हीअं बि लिखिबो आहे। डिंगन में लिखंदव त अंदरि कुझु न ॾींदव, ऐं विदाउट डिंगन जे लिखो त हीअ असां लिखंदासीं, हिन सैम्पल जो नालो आहे फाइ। ठीकु आहे, ही ग्रीक अल्फ़ाबेट आहे। ग्रीक जेके यूनानी माण्हू आहे उन्हनि जी बि त ABC हूंदी न। उन्हनि में असां वटि ए आहे, हुननि वटि अल्फ़ा हुई, असां वटि बी आहे, हुननि वटि बीटा हुई, असां वटि आई आहे, हुननि वटि आयोटा हुई, ईअं असां वटि पी आहे, हुननि वटि फाइ आहे। ठीकु आहे, सो हिन जो छो त मैथमेटिक्स में घणो कमु यूनानियुनि जो रहियो आहे ऐं रोमन्स जो रहियो आहे, इन करे यूनानियुनि जा जेके सिंबल्स आहिनि उहे अञा ताईं असां वटि यूज़ थियनि थियूं पियूं। सो हीअ सिंबल किथां आई आहे? यूनानी ॿोली मां आई आहे, जंहिंजो मक़सदु आहे फाइ। सो ही जस्ट जनरल नॉलेज लाइ मां तव्हांखे ॾिनमि। बाक़ी हिन जो जेको आंसर आहे उहो आहे ख़ाली सेट। ख़ाली सेट छो त कोई बि हिकु जहिड़ो न आहे, ऐं जॾहिं त इंटरसेक्शन जो मक़सदु इहो आहे त हिकु जहिड़ा लाहियो। सो हिकु जहिड़ो कोई बि न हुयो, इन करे ख़ाली। सो हिकु जहिड़ो हूंदो त लाहींदो, न हूंदो त ख़ाली। उहो सिर्फ़ु इंटरसेक्शन में। यूनियन में भले हिकु जहिड़ा हुजनि न हुजनि, ॻाल्हि साॻी आहे। हाणे ॾिसो, हिते अगरि हिन ॿिन्ही जी यूनियन कजे हा त पोइ छा थिया? हिते बी न हुजे हा न, त पोइ छा थिया? ए बी सी डी, त बि ॻाल्हि साॻी वञी थिया। ए बी सी डी लहनि हा, भले हिकु जहिड़ा न बि हुजनि, हेॾे ए बी हेॾे सी डी, पर यूनियन जो मक़सदु आहे सभु लाहियो। सो सभु लाथासीं, ए बी सी डी अची वियो। सही आहे। अगरि बी हिते हुजे त बि जवाबु इहो ई हूंदो, छो त रिपीट थींदो ई कोन न, बी ॿ दफ़ा त कोन ॾींदासीं, इन करे हे बि साॻियो ई रहंदो। सो यूनियन जो मक़सदु सभई लाहियो, दोहिराइजो न सिर्फ़ु, सभई लाहिजो सीक्वेंस सां। सीक्वेंस जो मक़सदु इहो आहे त बी पहिरियां न, पहिरियां ए, पोइ बी, पोइ सी, पोइ डी, सीक्वेंस लाज़मी आहे ऐं दोहिराइणु लाज़मी न आहे। ऐं इंटरसेक्शन जो मक़सदु इहो आहे त हिकु जहिड़ा लाहियो बसि। उमेदु आहे तव्हांखे हीउ लेक्चर बि सम्झ में आयो हूंदो। नेक्स्ट लेक्चर ताईं ख़ुदा हाफ़िज़।